दोस्तों कंहिं मुल्क ते सूरज नाले हिकिड़ो राजा राज कंदो हो। खेसि गंगराज नाले सदा मलूक राणी हुई। गंगराज जी वरी पंहिंजे मुड़स जे वॾे वज़ीर चांदीअ सां मोहबत थी वई, जंहिंजी ख़बर फ़क़ति संदसि वफ़ादार बानीअ खे हुई। बानी तमामु दाना ऐं सियाणी हुई, तंहिं करे चांदी ऐं गंगराज जी मोहबत जी ख़बर राजा त ठहियो, पर कंहिं बनी बशर खे बि न पइजी सघी। राजा जी मौजूदगी में चांदी ऐं गंगराज जी मुलाक़ात थी न थे सघी, तंहिं करे ॿई ॼणा मुलाक़ात लाइ वझ पिया ॻोल्हींदा हुआ। हिकिड़े ॾींहुं राणीअ पंहिंजी बानीअ सां सलाह करे उन जे हथां चांदीअ खे चवाए मोकिलियो त कंहिं बि नमूने सां राजा खे शिकार ते वठी वञ, पोइ तूं अध रस्ते तां पेट जे सूर जो बहानो करे मोटी अच त कुर्ब वंडियऊं। चांदीअ खे राणीअ जी सलाह वणी वई, सो उन वक़्तु वञी राजा खे शिकार जो शौक़ु ॾियारियईं। राजा बि हो शिकार जो कोॾियो, तंहिं करे यकदम वज़ीर जी सलाह मञे शिकार जो ॾींहुं मुक़ररु करे तयारीअ जो हुकुम ॾिनई। ॿिनि चइनि ॾींहंनि खां पोइ राजा वज़ीर ऐं लश्कर खे साण करे शिकार ते रवानो थियो। अञा हिकिड़ी मंज़िल मस कयाऊं त चांदू वज़ीर पेट सूर करे घोड़े तां किरी पियो ऐं लुछण लॻो। राजा संदसि इहा हालत ॾिसी चयो त हाणे चढ़े शिकार मोट कान थींदी, बाक़ी वज़ीर भली वञी घर इलाज कराए। ईअं चई राजा खेसि वापसि शहर वञण जो हुकुम ॾिनो ऐं पाण अॻिते रवानो थी वियो। वज़ीर त इहे बासूं पे बासियूं, सो कूड़ मां किंझंदो कुरकंदो शहर ॾांहुं मोटियो ऐं अची महिलात में ठकाव कयाईं। बानी अॻ में ई संदसि वाट पए निहारी, तंहिं खेसि माण्हुनि खां लिकाए चोर दरवाज़े मां वठी अची राणीअ सां मिलायो। राणी ऐं चांदू हिक ॿिए सां मिली ॾाढा ख़ुशि थिया ऐं गॾिजी हिंदोरे में लुॾण ऐं प्यार वंडण लॻा, तां जो मथां अची राति पयनि। होॾां राजा जॾहिं शिकार तां थकिजी शाम जो तंबूअ में वापसि आयो, तॾहिं वज़ीर खां सवाइ ॾाढो मूंझो थियो। अमीरनि खे सॾाए चयाईं त अॼु त पंहिंजी बादशाहीअ में आहियूं, पर जेकॾहिं कंहिं ॿी बादशाही में हली निकिरूं ऐं वज़ीर गॾु न हूंदो त माण्हू खिलंदा ऐं चवंदा त राजा जो वज़ीर कोन्हे। तंहिं करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त हींअर ई मोटी शहर ॾांहुं हलूं। राजा जी मर्ज़ीअ ख़िलाफ़ भला केरु ॻाल्हाए। सभिनी हाउकार कई ऐं वापसि शहर ॾांहुं रवाना थिया। महिलात में चांदू ऐं गंगराज कुर्ब वंडे रहिया हुआ त एतिरे में राजा जी सवारी अची शाही महल जे दरवाज़े ते बीठी। बानीअ बादशाह खे ॾिठो सो हैरान थी वई ऐं ख़्यालु कयईं त जेकॾहिं ॿिन्ही खे होशियारु न कंदसि त सिर विंदुनि, ऐं जे सुसपुस थी करियां त राजा शकी थींदो। तंहिं करे उतां बीठे महिलात ॾांहुं मुंहुं करे बैत ॾिनई त चांदी ऐं गंगराज ॿई वंडीनि सिक, प्रीत ऐं प्यार जा पीअनि पिया पिक। चांदा हाणे लिक न त सूरज अथई दर साम्हूं। बानीअ जो बैत ॿुधी राणी ऐं चांदू सम्झी विया त राजा अची वियो आहे। ॿिन्ही खे अची सिर सां लॻी। तड़ तकड़ में गंगराज छा कयो जो चांदीअ खे पलंग ते विछायल हंध में वेढ़े खणी हिकिड़ीअ कुंड में रखियो ऐं पाण ठही ठुकी वेही रही। राजा बानीअ जो इहो बैत ॿुधो सो अचरज में पइजी वियो त हीअ बानी चए छा थी। खेसि शक जाॻियो त शायदि चांदू मूंखां गुसाए गंगराज सां अची कुर्ब वंडण लॻो आहे। सो बानीअ खे सॾे खांइसि बैत जो मतिलबु पुछियईं। बानीअ चयो त राजा, काल्ह राति शहर जे ॿाहिरि वारे तलाउ ते पूॼा करण वई हुयसि। उते ढंढ जे पाणीअ में चंड जो पाछो ॾिठुमि। मूंखे संदसि इहा मुलाक़ात ॾाढी वणी, पर पोइ ख़्यालु कयमि त हिननि जी गॾिजाणी रुॻो चइनि पहरनि जी आहे। सुबुह जो सिज उभरंदो त ॿई हिक ॿिए खां जुदा थी वेंदा। तॾहिं चयमि त चांदी ऐं गंगराज ॿई वंडीनि सिक, प्रीत ऐं प्यार जा पया पीअनि पिक। चांदा हाणे लिक न त सूरज अथई दर साम्हूं। राजा खे बानीअ जो जवाबु दिलि सां लॻी आयो ऐं पोइ अची राणीअ वटि वेठो। राजा जे अचण जो ॿुधी चांदीअ खे अची थड़कणी वरितो। बानी संदसि इन इहा हालत खे परोड़े वरितो ऐं ख़्यालु कयाईं त जे हंध जी चुरपुर या खड़की थी ऐं राजा जो ध्यानु छिकियो त बि सुठी ॻाल्हि कान थींदी। तंहिं करे चांदीअ खे होशियारु करण जे लाइ उते ई बैत ॾिनई त घणो थी न उदास, फिट फिट छो थो करीं, वठी गुलनि जी वास, पोइ मौत खां छो थो डरीं। बानीअ जो इहो बैत ॿुधी वज़ीर त ॾकणु छॾियो, पर राजा जो शक पको थींदो वियो त खूह जे तरे में कुझु मिड़ई आहे। हेॾां होॾां ॾिठईं पर कुझु बि ॾिसण में न आयुसि। चांदी वज़ीर जी माउ खे जॾहिं इहा ख़बर पई त चांदू राजा जे महिलात में आहे ऐं राजा बि शिकार तां मोटी आयो आहे, तंहिंखे अची डपु वरायो त अॼु संदसि पुट जो ख़ैरु कोन्हे। तंहिं करे ख़बरचार वठण जे लाइ राजा जे महिलात जे चौधारी चकर लॻाइण लॻी। बानीअ जो खेसि ॾिठो सो ख़्यालु कयईं त जेकॾहिं राजा हिन खे ॾिसी वरितो त सभई पवंदासीं काठ में
अॻे ई राजा शकियो आहे, वरी जे हिन खे ॾिसंदो त हे कार पक थींदसि त चांदी हिते आहे, तंहिं करे उतां ई चयाईंसि त फां छो थी करीं, तो लाल विञायो राति, फुटबी जे पिरभात त तुंहिंजो मिले तोसां। चांदीअ जी माउ बानीअ जो बैत ॿुधी सम्झी वई त मिड़ई ख़ैरु आहे, तंहिं करे उतां मोटी आई। बानीअ जा अजीब बैत ॿुधी राजा खे पक थी त बानीअ जे पेट में को वॾो राज़ लिकल आहे। सो सॾे खांइसि ॿिन्ही बैतनि जो मतिलबु पुछियईं। बानीअ वॾे अदब सां हथ ॿधी अर्ज़ु कयो त राजा, सिजल थिए महल जॾहिं आउं पूॼा करे अव्हां जे बाग़ वटां लंघियसि तॾहिं ॾिठुमि त हिकिड़ो भौंर सूरजमुखी गुल सां वास पियो वठे। सिज लहण करे सूरजमुखीअ जो गुल ॿूटिजी वियो। भौंर पाण छॾाइण जे लाइ फतकण लॻो। तॾहिं खिल बि आयमि ऐं कावड़ बि। तंहिं करे चयोमांसि त घणो थी न उदास, फिट फिट छो थो करीं, वठी गुलनि जो वास, पोइ मौत खां छो ॾरीं। अञा उते ई बीठी हुयसि त हिकिड़ी मादी भौंरी अची गुल मथां फांय करण लॻी। सम्झुमि त भौंर जी माउ आहे, तंहिं करे चयोमांसि त फांय करीं छो, तो लाल विञायो राति, फुटी जे पिरभात त तुंहिंजो तोसां मिले। छो त पक हुअमि त सिज उभरण ते उहो गुल वरी टिड़ंदो ऐं भौंर आज़ादु थी वञी माउ सां मिलंदो। राजा बानीअ जी सियाणप ऐं अकुल खां ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयाईंसि त घुर जेको घुरणो अथई। बानीअ अर्ज़ु कयो त राजा, अव्हां जो ॾिनो सभु कुझु आहे, रुगो हिकिड़ी दिलि में आस अथमि त पंहिंजो राजाई हंधु ॾियोमि त वञी उन ते सुम्हां। राजा चयो त बसि ॻाल्हि बि एतिरी, खणी वञ। बानीअ दुआऊं कंदे उहो हंधु जंहिंमें चांदू वेढ़ियल हो खणी पंहिंजे घर अची उन मां वज़ीर खे कढियो। वज़ीर जान बचाइण ते संदसि अहसान मञींदो घर वींदो रहियो। हिकिड़े ॾींहुं राजा गंगराज खे चवराए मोकिलियो त अॼु राति हार सिंगार करे मूं वटि हाज़ुर थिज। राणी वॾी ख़ुशि थी ऐं हार सिंगार करण लॻी। सिंगार करे जॾहिं चंदन हार ॻोल्हियईं तॾहिं यादि आयुसि त चंदन हार त उन राति चांदीअ जे ॻिचीअ में विधो हुअमि। हाणे जे बादशाह न ॾिसंदो त अलाए जे कहिड़ो हशर कंदो। इन्हनि ई गणतियुनि में वेठी हुई त संदसि वफ़ादार बानी उते अची सहेड़ी। जंहिं गंगराज खे ईअं वेगाणो वेठल ॾिसी उन जो सबबु पुछियो। राणीअ खेसि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। बानी खेसि दिलदारी ॾेई पाण यकदमि दरबार में आई। दरबार उन वक़्तु भरी पई हुई, चांदी बि उते मौजूदु हो। बानीअ सलाम करे चांदी वज़ीर खे हीउ बैत चयो त सूरज जो सिंगार, चांदी चंदन हार, चंड मुबारक चांदणी, राजा जी दरबार। चांदू बानीअ जो इशारो सम्झी वियो। सो यकदमि ॾाहप सां कमीज़ हेठां लिकल चंदन हार लाहे रूमाल में वेढ़े बानीअ ॾांहुं खणी उछलायो ऐं चयईं त बानी काल्ह मुबारक चंड जी, तूं अॼु आहीं आई, ही बि तुंहिंजो इनाम, वठ चंड जी वाधाई। उहा हुई बि चंड जी ॿी राति। सो संदन इहो इशारो कंहिं बि कोन सम्झो। अहिड़ीअ तरह बानीअ जे अकुल ऐं सियाणप करे चांदी ऐं गंगराज जे इश्क जी माम लिकी वई। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ राजा मरी वियो। चांदू वज़ीर राणी गंगराज सां शादी करे उन ई हुकूमत जो राजा थी वेही रहियो ऐं हयातीअ जा बाक़ी ॾींहं सुख सां गुज़ारण लॻो। दोस्तो, हीअ असांजे सिंधी लोक अदब जी कहाणी आहे। इन जे बारे में अव्हां जी छा राय आहे, पंहिंजे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। हीअ कहाणी किताब सिंधी लोक कहाणियूं गाहनि सां ॻाल्हियूं मां वरिती वई, जंहिंजो मुरतिब आहे डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान कादिर बख्श कल्होड़े खे ॾियो इजाज़त। अल्लाह वाही।